मशहूर मॉडल ऐं अदाकारा तूबा अनवर चयो आहे त कामयाब शादी करण ऐं हलाइण सां गॾु रिश्ते में रहण ऐं उनखे बरक़रार रखण हिकु फन आहे जेको सिखण जी ज़रूरत आहे। तूबा अनवर ताज़ो हिकु इंटरव्यू में पंहिंजे मशहूर ड्रामे बेबी बाजी जी हक़ीक़ी ज़िंदगीअ जी कहाणीअ ते ॻाल्हायो। बेबी बाजी में तूबा अनवर हिकु नौजवान शादीशुदा छोकिरीअ जो किरदारु अदा करे रही आहे जंहिंखे पंहिंजे मुड़ुस ऐं सहुरे तरफ़ां सख़्ती ऐं बदसलूकीअ खे मुंहुं ॾियणो पवे थो। ड्रामे में हूअ फरहत जो किरदारु अदा करे थी जेका पाण सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते फासी वञे थी। संदसि ड्रामे खे ॾिसंदड़नि तरफ़ां पसंदि कयो पियो वञे ऐं तूबा अनवर समेत ड्रामे जे ॿियनि अदाकारनि जी बि वाखाण कई पई वञे। इन ई ड्रामे जी कहाणी बाबति ॻाल्हाईंदे तूबा अनवर हक़ीक़ी ज़िंदगीअ में छोकिरियुनि सां थींदड़ वाक़िअनि बाबति बि ॻाल्हायो आहे। इन ई ड्रामे जी कहाणी बाबति ॻाल्हाईंदे तूबा अनवर हक़ीक़ी ज़िंदगीअ में छोकिरियुनि सां थींदड़ वाक़िअनि बाबति बि ॻाल्हायो ऐं चयो त पाकिस्तानी समाज में शादी बाबति मशवरो करण वारो केरु बि नाहे हूंदो। शादी खां अॻु या बाद में नौजवान जोड़े खे सम्झाइण वारो केरु बि नाहे। हुन चयो त नंढी उमिरि में शादी करण खां पोइ पहिरियां 2 साल सम्झ में ई नथो अचे त खेनि छा करणो आहे ऐं उन्हनि सां छा थी रहियो आहे, जॾहिं त संदन बुज़ुर्ग उन्हनि ॾांहुं ध्यानु ई नाहिनि ॾींदा छाकाणि त हू पंहिंजनि मसइलनि में फाथल हुजनि था। अदाकारा जो चवणो हो त शादीशुदा जोड़नि खे पहिरें 2 सालनि ताईं सेखारणु घुर्जे त जॾहिं खेनि को मसइलो थिए थो त उन मसइले खे कीअं हल कयो वञे। तूबा अनवर जो चवणु आहे त असांजे समाज जो इहो हाल आहे त हिते माउ पीउ भेनरूं भाइर सभु मसइलनि में फाथल आहिनि। उहे नई शादीशुदा जोड़े खे कीअं सेखारींदा। समाज में शादी जी सलाह मशवरे जी अहमियत ते ज़ोर ॾींदे अदाकारा चयो त मसइलनि खे मुंहुं ॾियण वारनि जोड़नि ऐं ख़ासि करे नौजवान जोड़नि खे थेरापी वठणु घुर्जे। हुन चयो त शादी खे मुनज़िम करण ऐं कामयाब बणाइण हिकु फन आहे जंहिंखे सिखण जी ज़रूरत आहे। अहिड़ीअ रीति रिश्तो क़ाइमु रखण बि हिकु फन आहे। हुन शादी खे कामयाब बणाइण लाइ छोकिरियुनि ते ज़िम्मेवारियूं विझण जी ॻाल्हि कई ऐं चयो त जॾहिं बि छोकिरीअ जी शादी थींदी आहे त खेसि चयो वेंदो आहे त हाणे हुन घर खे बचाइणो आहे ऐं ठहियो करणी आहे। रुॻो छोकिरियुनि खे ई छो कंप्रोमाइज़ करण लाइ चयो वञे थो जॾहिं त रिश्तो बचाइण ऐं हलाइण सभिनी जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। हुन दलील ॾींदे चयो त शादीशुदा जोड़े जे रिश्ते खे संभालण न रुॻो ज़ाल पर ससु ऐं मुड़ुस समेत ॿियनि घर भातियुनि जी बि ज़िम्मेवारी हूंदी आहे पर हिते हर को कुंवार खे ई सेखारे थो। यादि रहे त तूबा अनवर 2018 ईस्वीअ में मरहूम आमिर लियाकत सां ख़ामोशीअ सां शादी कई हुई। हुन सां शादी करण बाद हिन अदाकारीअ जे मैदान में बि कदम रखियो पर 2022 में संदसि तलाक थी वई हुई।